अस्सलाम वालेकुम जी। त मां जी पंहिंजी सिंगर रुखसाना मारवी ऐं जीअं त अॼु मुंहिंजो को फंक्शन हुयो अमीर बख्श मला जे ॻोठ में ऐं मूं लाइव बि रखी, तव्हां ॿुधी हूंदी। त जॾहिं मुंहिंजो प्रोग्राम ख़तमु थी वियो उन खां बाद असांजी जॾहिं रवानगी हुई त हिते हिकिड़ो बंदि आहे, उन बंद खां काफ़ी हथियार बंद बीठा हुया जिन्हनि असांखे असांजी गाॾी खे रोकियो ऐं असांजे मथां फायर बि कयूं। ऐं तव्हांखे उहो सबूत मां ॾेखारींदमि जिन हुननि असांजी गाॾी जे मथां फायर कया ऐं असांखे चयूं त तव्हां कचे में लही हलो, गाॾी असां माना कचे में काए हलो, लाइटियूं वग़ैरह सभु बंदि करे छॾियो। असांखे हू कचे में वठी विया ऐं उते बीहारे करे असांजे उस्तादनि खे सभिनि खे लाथूं ऐं उन खां अलावा असांजे उस्तादनि जे मथां ऐं उन्हनि खे हथियार जा बि फायर कयूं ऐं उन्हनि वटि को डंडा बि हुया, उस्तादनि खे उहे बि हयूं। लेकिन असांजी जेका बि रक़म हुई असां खां उहा बि खसे वरितऊं। असांजी खुलियाई हुई, मुरादी हुई, उन खां अलावा जेके मोबाइलियूं वग़ैरह हुयूं उहे बि असांजूं सभु सॼियूं खसे विया ऐं असांखे पोइ माना ख़ाली हथे करे पोइ वरी असांखे मोकिले छॾियो ऐं चवनि पिया त तव्हांजी गाॾी बि असां हिते बीहारींदासीं, इहा असां झले वेंदासीं गाॾी। असांजा उस्ताद बि हींअर सभु गाॾी में मौजूदु आहिनि, सिर्फ़ु असांजो सिर ई बचो आहे हिकिड़ो। लेकिन असांजी जेका बि मुरादी हुई 2.5 लख रुपया असांजो हुयो उहो सॼा असांजा खणी विया ऐं हीअ असांजो उस्ताद आईजी सिंध खे पंहिंजो अर्ज़ु था कयूं त असांजी महिरबानी करे चोरी मोटाई वञे। जी बिल्कुलु, असांजी इहा ई गुज़ारिश आहे। असांखे जेका असांजी चोरी थी चुकी आहे ऐं जेके असांजे मथां असांजे उस्तादनि जे मथां जेके तशदुद कयो अथनि त असांखे महिरबानी करे उनजो इंसाफ़ ऐं हक़ ॾिनो वञे। मुंहिंजी आईजी सिंध खे इहा ई गुज़ारिश आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असां हींअर उते ई मौजूदु आहियूं। हीउ पेट्रोल पंप आहे ऐं जिथे फुर थी हुई उतां थोरो असां तक़रीबन अधु घंटो हिते बीठाऊं त हींअर असां जेके पुलिस वारा बीठा उन्हनि खे असां चयोसीं, आगाह कयोसीं त बाबा असांखे अॻिते हली जेको बंदि आहे असां प्रोग्राम करे उतां मोटियासीं, बंदि आहे। त असां उते जीअं ई 10-15 मिंट असांजी गाॾी हलण खां पोइ माना 5-6 ॼणा हथियार बंदि हुया जिन असांजे मथां, उन्हनि वटि जीथरी हुई, असांजी गाॾी जे मथां उन्हनि फायर कयो। ठीकु आहे, उहो गाॾी असांजी बीजी वई। असांखे चयूं, असांजी गाॾी खे माना उन डंडा बि हया ऐं असांजा हमरा जेके आहिनि उन्हनि जे मथां बि डंडा हयूं। उन्हनि सां बि माना ॿिया कुझु असांजा ॿाहिरि बीठा आहिनि उस्ताद ऐं काफ़ी असांजी खुलियाई हुई, काफ़ी पैसा हुया जिन असांखे माना फुरे वरितऊं। ऐं मुंहिंजी आईजी सिंध खे इहा ई गुज़ारिश आहे त महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे, असांजी जेका बि मुरादी जेका बि कुझु हुई असांखे उहो वापसि कयो वञे। महिरबानी।